घोटकी जी अवाम तेल सस्तो थियण सां गॾु आम वापे जी शयुनि जा अघ बि घटाइण जी अपील कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था जबार महर जी चवण में न हुजे त बाबा हीअ असां सस्ताई कईसीं, हेतिरो असां लाथ ॾिनीसीं, हीअ रिलीफ ॾिनोसीं। उहो रिलीफ हुजे त उहो रिलीफ ॾिसण में अचे, पर हिते ॾिसण में कुझु कोन पियो अचे। तंहिं करे असां इहो चवंदासीं त इहा जेका असां अघनि में लाथ कोन थी आहे, पर हीअ हिकिड़ो सिर्फ़ु अवाम खे, असांखे सभिनी खे चरियो ठाहिण लाइ कयो वियो आहे। हिकिड़ा मज़दूर माण्हू, ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहिनि, उहे हिननि जेके नफ़ा मुनाफ़ा बख़्श जेके माण्हू आहिनि, उन्हनि जे शिकंजे में अची पीड़िजी रहिया आहिनि। त हिते इंतिज़ामी सिस्टम जेको आहे उहो सफ़ा डावाडोल आहे, जंहिं करे प्राइस जेके आहिनि उहे जेके रेट आहिनि उहे मुस्तहकिम नथा रहनि। हीअ मार्केट कमेटियूं जेके आहिनि उन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे त भाई हीअ रेट जेके आहिनि उहे उन ते कंट्रोल करनि। त असांजी जेको मक़ामी तौर ते घोटकी में DC जेको आहे या AC आहे, इन्हनि जी ज़िमेदारी हूंदी आहे। पर घोटकी में हिकिड़ी मार्केट कमेटी जुड़ी वई आहे, जंहिंजा हिकिड़ो ज़िमेदार चेयरमैन आहे ऐं उनजी कमेटी आहे। उन्हनि जी ज़िमेदारी आहे त इन रेट ते कंट्रोल करनि। होर्डिंग एक्ट जी माना इहा आहे त जेकॾहिं को बि ज़ख़ीरा अंदोज़ी करे थो त उन जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई थियणु खपे, उन जे ख़िलाफ़ु FIR थियणु खपे। हिते हर शइ उबतड़ हले थी पई। हाणे पेट्रोल जेको आहे उहो लथो आहे त पेट्रोल अञा ताईं उन पुराणनि रेटनि ते हले थो पियो। पेट्रोल जॾहिं वधियो त उन्हनि वटि वॾो स्टॉक हो, हिकु हिकु पंप वारे खे हिकु हिकु किरोड़ जो फ़ाइदो थियो। का क़ानूनी कार्रवाई कोन्हे। असां वकील आहियूं, असांखे ख़बर आहे त हिन महिल ताईं का हिकु FIR का कंप्लेंट कोर्ट में न आई आहे। इंटरनेशनल लेवल ते गैस जा रेट तमामु घणा जेको आहे घटि थी विया आहिनि। हींअर हिते असां वटि ख़ासि करे सिंध में कोई रिलीफ नथो मिले। हिते जेके असां जूं कंपनियूं, नाले वारी कंपनियूं, तलो आहे, किसान आहे, हबीब आहे, या ॿियूं जेके बि हिते ख़ासि करे सिंध में शहबाज़ आहे कमु करे रहियूं आहिनि, इहे माना रेट घटि करण जे लाइ तयारु आहिनि। मां बज़ार ते ख़ुदि हिकु दुकानदार आहियां, मूंखे सॼी ॼाण आहे केतिरे हुजणु खपे। खुलियल तेल ऐं गिहु काफ़ी तक़रीबन किलो ते 150 पौणा 200 रुपया हेठि अची वियो आहे। 400 जी रेंज में गिहु अची वियो आहे। पर कंपनियुनि वारा जेको आहे लाहिण लाइ तयारु आहिनि, उन्हनि जो उहो ई रेट बरक़रार आहे, 550-600 रुपया। उन जा मजिस्ट्रेट मुक़ररु थियल आहिनि, मार्केट कमेटी जा या ॿिया बि, उनखे मुतरक़ थियणु खपे। DC साहिबु नोटिस वठे, जेको रेट आहे मथां खां घटियो आहे, दुकानदार माफ़िया, डीलर माफ़िया आहे जेका आहे साॻियो ई रेट वठे।